दादू मां वाक़े अपडेट कंदालू रिपोर्ट करे रहिया हुबदार अली बबर। गवर्नमेंट एलिमेंट्री कॉलेज ऑफ एजुकेशन में यौम आज़ादी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई, जंहिंजी सदारत प्रिंसिपल डॉक्टर अब्दुल अज़ीज़ कासमाणी कई। तक़रीब जी शुरूआत क़ुरान पाक जी तिलावत मुहम्मद ऐं नात सां थी, जंहिं बाद शागिर्दनि अंग्रेज़ी, उर्दू ऐं सिंधी ॿोलियुनि में आज़ादी जी अहमियत ते तक़रीरूं पेश कयूं। सदारती ख़िताब में डॉक्टर अब्दुल अज़ीज़ कासमाणी चयो त पाकिस्तान जे आज़ादी में सिंधी क़ौम जूं अज़ीम क़ुर्बानियूं शामिल आहिनि, जिन जी बदौलत अॼु असीं आज़ाद क़ौम जी हैसियत सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हिन ज़ोर ॾिनो त जदीद दौर सां हम क़दम रहण लाइ साइंस ऐं आर्ट्स जे शोबनि में PhD होल्डर तयारु करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे, छो त आज़ादी इंसान लाइ सुख, चैन ऐं शांती जो ज़रियो आहे। उन मौक़े ते शागिर्दनि आज़ादी जे मौज़ू ते ख़ूबसूरत टेबलोस पेश कया ऐं शानदार कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि में इनाम विरहाया विया। तक़रीब में प्रोफेसर वारिस बूक, प्रोफेसर गुलाम महिउद्दीन जमाली, लेक्चरार अब्दुल गफूर, लेक्चरार गुलाम कादिर बूक, हेडमास्टर मिडिल स्कूल शहबाज ज़ऊर, हेडमास्टर PCS स्कूल रजब लगारी समेत उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब कॉलेज में हुबुल वतनी जे जज़्बे खे वधीक हथ ॾिनी।